प्रोग्राम करण जे करे मौसम जे तब्दीली जे करे गले ते असर आहे। चूंकि ॿ टे दफ़ा अब्दुल बासित साहब जे जलसे जे कज़ा थी वियो आहे। अॼु बि न चाहां त मज़ो न थिए हा। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी जी हाज़ुरी पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए। रबीउल अव्वल जो महीनो इंतहाई फजीलत वारो महीनो छो त हिन महीने में उन हस्तीअ जी विलादत बासआदत आहे जेको सारे जहान जे लाइ रहमत बणजी करे आयो। रहमत लिल आलमीन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला सभिनी नबियन खां चूंडे करे सभिनी जो सरदार बनाए। हर शइ चूंडे ॾिनी। ॼमण जो शहर चूंडियई, ॼमण जो महीनो चूंडियई, ॼमण जी रात सूमर जी चूंडियई, ॼमण जो ॾींहुं चूंडियई, कौम कुरैशी चूंडियई, पाड़ो बनु हाशिम जो चूंडियई, घर ख्वाजा अब्दुल मुतल्लब जो चूंडियई, अबू अब्दुल्ला चूंडियई, अमर आमना चूंडियई। खीर पियण वारी दाई हलीमा चूंडियई, सहुरा अबू बकर उमर चूंडे ॾिनई, न्याणा हजरत उस्मान अली सही चूंडे ॾिनई, नवासा हसन हुसैन चूंडे ॾिनई, ॾींहुं जुमे जो चूंडे ॾिनई, महीनो रमज़ान जो चूंडे ॾिनई, रातनि में लैलतुल क़द्र जी रात चूंडे करे ॾिनई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक उम्मत भी चूंडे करे। ये उम्मत अहिड़ी आहे जंहिंजी उम्र तमाम नंढी आहे। उम्र वध में वधि 60 साल 70 साल। मजदूरी थोड़ी कंदा इन्हनि खे अजुर घणो मिलंदो। चओ सुभान अल्लाह। वक्त लॻो अबा सुभान अल्लाह चवण ते वक्त लॻो न। ऐं मजदूरी घणी मिली 10। हिकु सुभान अल्लाह चवण ते 10 नेकी। एडी मजदूरी चूंडे करे उम्मत भी ॾिनई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उहा उम्मत ॾिनई जेका आई सभिनी खां आख़िर में आ, पर क़यामत वारे ॾियारे सभिनी उम्मतुनि खां पहिरियां पहिरियां जन्नत में वई। रहमत वारो नबी मिलियो। तंहिंजे करे मां तव्हांखे अर्ज़ु पियो कयां त दुनिया जे अंदर माण्हू कंहिंसां बि मोहबत कंदो आहे। औलाद सां करे, ज़ाल सां करे, पुटनि सां करे, दोस्तनि सां करे, माल सां करे, पर ॿिनि ॻाल्हियुनि जो भउ हूंदो अथसि। ॿ ॻाल्हियूं। हिकु त जुदा त न थींदा, जुदाई जो भउ। ॿियो बेवफा त न थींदा। जुदाई जो भउ ऐं बेवफाई जो डर। जॾहिं इंसान मरंदो आहे न
तो वो बच्चा भी जुदा, ज़ाल भी जुदा, भाइर भी जुदा, दोस्त भी जुदा, माल भी जुदा। पर बेवफाई जो भाव तो पुत्र भी बेवफा, माल भी बेवफा, दोस्त भी बेवफा, हत्ता के हिक चादर में सुमण वारी जेका घर वारी आहे न उहा भी बेवफा, उहा भी घर नथी हले। छेड़ी जा मुसलमानों, मां तव्हांखे अर्ज़ थो कयां, ये सब माल औलाद ज़ाल दोस्त सब बेवफा आहिनि। मां तव्हांखे अर्ज़ थो कयां त ॿिनि शयुनि सां मुहबत कयो, न जुदा थींदा न बेवफा। हिकु अल्लाह जो क़ुरान, हिन क़ुरान सां मुहबत कयो, हे जुदा न थींदो। हिते भी गॾु, कब्र में भी गॾु, महशर में भी गॾु, जन्नत में भी गॾु। ऐं ॿियो तो मदीने जो मीर मिठड़ो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो बेवफा नाहे, हिते भी वफादार मिठो मोहम्मद महशर में भी वफादार। रहमतल लिल आलमीन, सारे जहान दे हुजूर जी रहमत काफरन दी, हुजूर जी रहमत जानवरन दी, हुजूर जी रहमत जिन्नन ते, हुजूर जी रहमत वणन ते, हुजूर जी रहमत पाणीअ ते, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत असांजे अबे ते, असांजे अमड़ ते, असांजे भाइरनि ते, असांजे भेनरुनि ते, ओड़े पाड़े ते, मुसलमाननि ते लाइ रहीम आहे, पर मिठो मोहम्मद काफ़रनि जे लाइ बि रहीम आहे। दुनिया में त रहीम आहे, त मिठो मोहम्मद क़यामत वारे ॾिहाड़े बि मोहम्मद जी रहमत कबी ईंदी। मां तव्हांखे अर्ज़ कयो, वणनि ते रहमत कीअं? साईं फरमायो, साए वण जा पन न पटींदा कयो, रहमत वण। पाणीअ ते रहमत कीअं? हुजूर फरमाए त पाणीअ में पेशाब न कंदा कयो। जीतन ते रहमत कीअं? पाण फरमाए कंहिं बि सोराख खे ॾिसी करे उते पेशाब न कयो, मतां को अंदरि जीत हुजे, उनखे तकलीफ़ अचे, मतां तोखे बि तकलीफ़ अचे। हुजूर जी रहमत जीतन ते, जानवरनि ते, पखियुनि ते, परिंदनि ते, जिन्न ते भी रहमत। ओ दोस्तो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत काफ़रनि ते, जीअं काफ़रनि पाक नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया रहमत वारा नबी कलमो खणी करे मके मां ताइफ जे पासे ॾे विया। टे वॾेरा हा ताइफ में, टई ॿाहिर। हुजूर चयो त इन्हनि खे दीन जी दावत ॾियां, जे इहे मुस्लमान थियो त पोयां पाण मुस्लमान थींदो। हिकिड़े मुंहिंजे साईं खे चयो, साईं मूंॾे न अचिजांइ, मां तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदुमि। वरी ॿिए चयो, तूं नबी कीअं थियो आहे? नबी त मां थियो वॾेरो हुउसि, पैसे वारो, हिन जे करे मां तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदुमि। वरी जेको टियों हुयो हुन चयो, साईं तूं नबी न आहे, तूं नबी कीअं थियो आहे? जेकॾहिं तूं सचो नबी आहे त तुंहिंजे अलाह जो अज़ाब मूं ॾे अचे त मां ॾिसां। मां तव्हां खां पुछां थो, मिठो मोहम्मद करीम अलाह जो सचो नबी आहे या न? तूं बि चवे थो सचो, पखियुनि मञो, परिंदनि मञो, जीतनि मञो, जानवरनि मञो, पर अल्लाह बि क़ुरान में फरमाए थो, फरमाई त यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। अल्लाह फरमाए थो, ओ मुंहिंजा पैगंबर, कसम मां रब करीम खे इन क़ुरान हिकमत वारे जो, बेशक तूं रसूलन मां आही। अल्लाह बि कसम खणी थो, मोहम्मद तूं सचो सचो रसूल। हाणे सवाल तो पैदा थियो, जॾहिं सचो सब मञनि,
कुरान में भी अल्लाह कसम खड़ी चयो तो मोहम्मद तू सच्चो तो वो अज़ाब छो न आयो काबर ते छाजे करे अल्लाह फरमाए तो मुझा मोहम्मद तू जो गड बीठो आई से जाते तू हूंदो आ उते मुझो अज़ाब न ईंदो आ उते मुझी रहमत जो भी वसी पवंदो आ पर यार उन्हनि गड न कई वडेरन नंढड़ा नंढड़ा ॿार घुराई अनोस पत्थर चरियो आहे शाइर मजनून पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पत्र दानन जुती मुबारक खून सां भरजी वई अॻ में मुंहिंजो साईं पोयां मके जा ताइब जा नंढा वॾा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पत्र पियाणनि अल्लाह अल्लाह भेड़ी जा मुसलमानो हुजूर जी जुती मुबारक खून सां भरजी वई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची करे ताइब खां ॿाहिरि निकिरी करे हिकु जाइ ते वेठा साहबी चयो या रसूल अल्लाह साईं तवरण का पैसा त कोन घुरियो मानी त कोन घुरी अवां के पत्र छो कयो अज बदुआ कयो तबाहो बर्बाद थी वजन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चुप हुजूर पांजी मर्जी सां न ॻाल्हाईंदो रब कुरान में फरमाए थो फरमाईंदा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा कायनात वारो मुझो मोहम्मद पांजी मर्जी सां न ॻाल्हाईंदो ज़बान मुझे मोहम्मद जी ख़ुदी आ कलाम मां अल्लाह जो हूंदो आहे ॾाढा त चओ सुभान अल्लाह थोरो बेस चओ सुभान अल्लाह मां तुंहिंजी माण्हुनि खे तारीफ़ कंदो तो वता त इनखे घुरायो ठेड़ीअ वारे वो जो जेकर गले ते बि असर आहे अॼु लाउड भलो न हलाई त पोइ चवंदुमि त न घुरायो चओ सुभान अल्लाह मोहब्बत सां अदा मुंहिंजो साईं चुप पंहिंजी मर्ज़ी सां नथो ॻाल्हाए अल्लाह ने ॾोला फरमाए जिब्रील जी रब्बे जलील अज ताइब वारनि हद कई मुझे मोहम्मद के पत्थर हया अथनि वन पाक नबी इमामुल अंबिया के चओ सोना चओ त ताइब जा ॿई जबल पाण में मिलाए करे ताइब जे शहर खे ख़त्म कयां जीअं तूं चओ पत्र जो भी वसायान बाय जो भी वसायान आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जिब्रील आयो सोना रब हीअं पियो चओ अल्लाह अल्लाह मुझो दिल पर नबी सोनो नबी हथड़ा मुबारक खड़ी करे दुआ पियो करे ओ मुझा मौला मुझा रब तो त मुझो लक़ब लिखियो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन साईं रहमतल लिल मोमिनीन रहमतल लिल मुस्लिमीन रहमतल लिल आलमीन अल्लाह हे मांखे नथा सुञाणनि अल्लाह तू हिननि खे हिदायत ॾे हिननि खे सुञाण ॾे जीअं ॿिए वारे मां ताइब में तुंहिंजे दीन जी तौहीद जो पैगाम खणी अचां हिननि खे सुञाण ॾे जीअं हिन जा नंढा वॾा सुञाणे करे कल्बो भरे मुसलमान बणजी वञनि काफ़िरनि ते रहमत मिठे मोहम्मद जो लक़ब आहे रहमतल लिल आलमीन ॿियो आहे हबीबुल्लाह माना अल्लाह जो दोस्त हुआ नजीउल्लाह हे आहे हबीबुल्लाह हुआ नजीउल्लाह मिठो मोहम्मद रसूलुल्लाह उनखे पंहिंजे क़ौम पत्थर हया जनाब नूह अलैहिस्सलाम के पंहिंजी क़ौम पत्थर हया बददुआ करे उम्मत तबाह कराई मुझे मिठे मोहम्मद के पंहिंजी उम्मत वारनि पत्थर हया मुझे साईं वरी भी दुआ घुरी उम्मत बचाए छॾी काफ़िरनि ते रहमतल लिल आलमीन पाक नबी इमामुल अंबिया असांजे वॾड़नि ते रहमत नंढड़नि ते रहमत असांजे अबे अम्मा ते रहमत हुजूर ॾेखारियो
खुदा जी ज़ात जो कसम मां तव्हांखे अर्ज़ कयां असांजे अमन ते रहमत कीअं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठो सहाबी चवे थो या रसूल अल्लाह ताइफ जे पासे खां औरत थी अचे जेका ॾाचीअ ते सवार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थियो हुज़ूर पुरनूर रहमत वारा नबी थी करे पाण फरमायो इन ॾाचीअ खे न विहारियो ॾाची भी थी रही आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया अची करे उन ॾाची जे भरिसां बीही करे उन कुरारीअ खे पंहिंजनि कुल्हनि ते खणी करे हेठि लाहे करे खणी आया शान ईमान वारी मुज़म्मिल चादर विछाए ॾिनो खुदा जी ज़ात जो कसम कुझु खाइण पीअण जे लाइ खणी आया खारायूं पियारियो सहाबा ॾिसनि त उन कुरारीअ चयो सुण हाणे मूंखे इजाज़त ॾे मां तव्हांजे दीदार लाइ आई हुयमि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी गॾु हल तवजो कयो ओ मुस्लमानो वरी मुंहिंजे साईं भाकुर भरे करे उन कुरारीअ खे उन ॾाचीअ ते विहारियो कुरारी वञे थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसनि त जेसीं ताईं नज़र खां गायब न थी मुंहिंजो साईं यकी उन ॾे ॾिसनि पिया साहबा चवंदा कुरारी केरु जंहिंखे मुहम्मद मुस्तफा जी इज़त ॾिनी ऐं साईं जन जे अखियुनि मां घोड़ा निकिरी आया अल्लाह अल्लाह मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम मुझे साईं फरमायो ओ मुंहिंजा यार ओ मुंहिंजा सहाबियो हिनखे तव्हां नथा सुञाणो इहा ॿी कुरारी न आहे इहा उहा कुरारी आहे जंहिं तव्हांजे मुहम्मद रसूलुल्लाह खे खीर पियारियो हो जेका तव्हांजे मुहम्मद करीम जी अमड़ा खीर पियण वारी जंहिंजो नालो हलीमा अथव हलीमा खीर पियाण वारी मिठे मोहम्मद उन जी इज्जत कई चादर विछाए ॾिनो साईं इशारो ॾिनो जेका माई मोहम्मद रसूल खे खीर पई प्यारे ऐं मोहम्मद मुस्तफा उन माईअ जी एॾी इज्जत था कनि पोइ जेका 10 महीना पेट में सांडे तुझा पेशाब पायखाना करे पंहिंजे वात मां कढी खारा वई उन मां जो अदब करण तो ते हक़ न आहे अॼु नौजवान ओ नौजवानो मां तव्हांखे मैसेज खणी आयो आहियां मां तव्हांखे अर्ज़ पियो कयां अबे ऐं अमड़ जी इज़त कयो अबो अम्मा ये सही राग पियो चवंदी त फ़कीर राज़ी अल्लाह राज़ी काथे लिखियल आहे त फ़कीर खे राज़ी कयो अल्लाह राज़ी काथे लिखियल नौजवानो बाक़ी इहा ॻाल्हि लिखियल आहे त रिज़ल रब्बु फी रिज़ल वालिद अबो अम्मा राज़ी त अल्लाह राज़ी चओ सुभान अल्लाह अबो हमारा जीता कथा गले अबो जन्नत जो दरवाजो अम्मा जे कदम जे हेठां रब जन्नत रखी अल जन्नत तहत अक़दामिहिल उम्महात मदीने जे मीर फरमायो अल्लाह अम्मा जे पेर जे हेठां जन्नत रखी अथव अबो अम्मा राज़ी अल्लाह राज़ी अबो अम्मा नाराज़ अल्लाह नाराज़ हे रब्बिल अव्वल जो महीनो तो असांखे या तालीम थो ॾे रब्बिल अव्वल जे महीने में उहो सोणो नबी आयो खुदा जी ज़ात जो कसम अॻ में माण्हू पंहिंजे पीउ मां खे कचूं ॻाल्हियूं ॾींदो हो अबे जी इज़त न अमर जी इज़त न वॾनि जी इज़त न नंढनि ते शफ़क़त न भेण वारो रिश्तो न न्याणीअ वारो रिश्तो न माण्हू न्याणियुनि खे ज़िंदा पूरींदो हो रब्बिल अव्वल जे महीने में मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाओ खुदा जी ज़ात जो कसम अबे जी इज़त अमर जी इज़त ओड़े पाड़े जी इज़त
न्याणियूं पूरजण खां बची वयूं भेण जी इज्जत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो पाण फरमायूं खबरदार अल्लाह अम्मा जे पेर जे तां जन्नत रखी अथव हुजूर ये फरमायो रिज़ल रब्बु फी रिज़ल वालिद अबू अमा राज़ी अल्लाह राज़ी अबू अमा नाराज़ अल्लाह नाराज़ कुरान में रब फरमायो फरमाइता व क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न युदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़ वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे मदीने वञे जेको होरिया चवंदो पंध बि पंध वञे त घणा साल लॻंदई 3 साल घट में घट 3 साल टेड़ी वारो ये ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न जहाज में जिदे ताईं कुल 3 कलाक लॻंदा तुंहिंजे रब फ़ैसिलो कयो आहे त इबादत मुंहिंजी इबादत कंहिंजी सजदो कंहिंजो रुकू कंहिंजो रब तो फरमाए ॿियो फ़ैसिलो कयो त मां अबे अम्मा सां सुहिणो हल अबे अम्मा सां सुहिणो हल अब्दुल बासित पंहिंजे अबे जे रूह खे ईसा अॼु उन जे अबे जो रूह क़ब्र में ख़ुशि थियो हूंदो हे क़ुरान पियो पढ़जे हे सवाब पियो थिए ओ दोस्तो खुदा जी ज़ात जो कसम जो अबो अम्मा ज़िंदा आहिनि उहो वॾे भागनि वारा मूसा अलैहिस्सलाम जी अम्मा मरी वई अल्लाह चयोसि मूसा ख़्याल सां घुम अॻे तुंहिंजी अम्मा चेरी चवंदी अल्लाह मुंहिंजे मूसा जी पारत अल्लाह मुंहिंजो मूसा जज़्बाती अल्लाह मुंहिंजे मूसा जी पारत हाणे तुंहिंजी माउ कोन्हे मां पांडे घुराई आहे हाणे घुमे त ख़्याल सां घुमंदो कर दोस्तो खुदा जी ज़ात जो कसम मौलवी साहब जी भी दुआ हूंदी आहे बुज़ुर्गनि जी भी हूंदी आहे आलिमनि जी भी हूंदी आहे पर अबे ऐं अम्मा जी दुआ बच्चे जे लाइ लोहे कोट हे मां खे चवंदो तूं जहिड़ी आहे मुंहिंजो घर न हलंदो डायण मरे नथी मां अरे नबी साईं उन मां खे कुल्हनि ते खणी हेठि विहारियो साईं फरमाए काश मुंहिंजो अमड़ हुजे हा मां मोहम्मद निमाज़ पढ़ा हा मुंहिंजी अमड़ मूंखे सॾु करे हा ओ पुट मोहम्मद साईं फरमाए मां निमाज़ भॼी चवां सां जी मुंहिंजी मिठड़ी जी जल अमड़ लेकिन मां ॾिसण करे ओ पुट चयो छा आहे ॾाइण या जहिड़ी पीउ खे चवंदो मरे नथो खंगी खंगी सॼो घर खारा करे छॾियो अथई पीउ खां हिकिड़ो पीउ हो मज़दूरियूं करे भॼी ॾुकी 7 छोरा पाले 7 हिकिड़ो पीउ कॾहिं बि कंहिंखे ईअं न चई त कमाए गर्मीअ में सर्दीअ में मज़दूरियूं करे 7 छोरनि खे लटा वठी ॾिने 7 छोरनि जा कपिड़ा ईद ते ख़र्चियूं हाणे 7 छोरा ने हिकु पीउ खे नथा पालिन हो तो चढ़िया पीउ खे लटा थो ॾिजे कि तुंहिंजो अबो न आहे अबो हो तो चए अबो तव्हां रायो त अमड़ सां रायूं अरे पिणे विड़ायो तो के पी मां खे विड़ाए छॾी अल्लाहु अकबर ओ दोस्तो इब्न हय्य वॾो शेखुल हदीस उन जी माउ कुराड़ी सीरतुन नबी जो उनवान आहे पर अबे अम्मा जी इज्जत कर हीअ बि सीरतुन नबी आहे तवज्जो कर ओ नौजवानो
खुदा जी ज़ात जो कसम वॾो शेखुल हदीस उन जी अम्मा कुराड़ी उन कुकड़ धारिया कुकड़ चवंदी हुअसि बिनाई सुबुह सां उथी करे मुंहिंजे कुकड़नि खे पाणी बि ॾींदो कर दाणो बि ॾींदो कर आओ अमड़ हे सुबुह सां उथी करे तहज्जुद जी निमाज़ पढ़ी सुबुह जी निमाज़ पढ़ी कुकड़नि खे दाणो बि ॾे पाणी बि ॾे पोइ वञी मदरसे पढ़ाईंदो हो अमड़ जो 8 बजे उथे कुकड़ पाणी बि पीअ दाणो बि खाई कुराड़ी सम्झंदी हुई हिन मोरी साहब मुंहिंजे कुकड़नि खे न पाणी ॾिनो न दाणो ॾिनो कावड़ में अची करे उते मदरसे में अची करे उन शेखुल हदीस उस्तादुल उलमा खे कुटींदी मुझे कुकड़नि खे पाणी न ॾिनो अथई चवंदो अम्मा मां ॾेई आयुमि चई न डंडा हिकु दफ़े अहिड़ो डंडो हई जो मगज़ मां रतु निकिरी आयो शागिर्द वेठा कुरानी शागिर्द वेठा हिकिड़े शागिर्द अचे साईं अर्ज़ कयां चओ पुटु चई तव्हांजी अम्मा रोज़ अची तव्हांखे मारे थी असां वेठा आहियूं तव्हांजा शागिर्द रोज़ मारे साईं हिकिड़ो अर्ज़ कयां तव्हां कुकड़नि खे पाणी बि ॾियो था पोइ बि कुराड़ी वेचारी सम्झे नथी हिते अची मारे वठी हाणे हिकिड़ो अर्ज़ कयांव चओ पुटु चई जॾहिं सुबुह जो घरां निकिरो था न त घर जो ॿाहिरियों दरवाज़ो बंदि कई वठो ॿाहिरि अंदरि थो हुजे हेॾे त न अचे हेॾे त न अचे हिते तव्हांखे मारे शेखुल हदीस वॾो आलिम उन चयो पुटु ॾाढी भली ॻाल्हि कई अथई ईअं कयां सलाह ॾाढी भली ईअं कयां पर मुंहिंजा बचड़ा ॻाल्हि ॿुध जॾहिं अम्मा ईंदी आहे मूंखे मार ॾींदी आहे डंडा हणंदी आहे मां अमड़ खे कुझु बि न चवंदो आहियां जॾहिं रात जो तहज्जुद जी निमाज़ पढ़ी करे मां निंड कंदो आहियां निंड में मुझे मिठड़े मोहम्मद करीम जी मूंखे ज़ियारत थींदी आका से फरमाईंदा हे बिन हई अम्मा काथे डंडा कया अथई ॿुधा त सही वो मुंहिंजो साईं पुठीअ ते हथ घुमाईंदो बच्चा हुज़ूर जे हथ लॻाइण सां मुंहिंजा दर्द त ख़तम थींदा आहिनि पर रोज़ नबीअ जी ज़ियारत थींदी आहे हे मां खे बि गारियूं ॾे हे पीउ खे बि गारियूं ॾे और दोस्त जी इज़त घणी पीउ जी इज़त साईं फरमाए क़यामत ते निशान मां हीअ बि निशानी अथव ॿुधो हो ठेड़ी जा नौजवानो दोस्त जी कार जो दर खोलींदो अचो सर अचो ऐं पीउ जे लाइ चवंदो इहो असांजे घर जो नौकर पीउ महसूस न कराईंदो कंहिंखे सादड़ो आहे न कुराड़ो आहे न ज़ाल जी इज़त घणी मां तव्हां खां पुछां थो अम्मा जो शान मथे ज़ाल जो मथे आहे कहिड़ी वारो बस मां जल्दी ख़तम थो कयां मां तव्हां खां पुछां थो अम्मा मथे ज़ाल सभु चओ था सभु पोइ अम्मा खे 1500 वारो वॻो ज़ाल खे 5000 वारो वॻो छो वठी ॾींदा ॻाल्हायो नथा हिते अब अम्मा खे 500 वारो वॻो या 1500 वरी फज़ाल ॿुधाईंदुसि अम्मा असां ॾाढो भलो अम्मा थधिरो अम्मा गर्मी इहे ज़ाल खे फज़ाल ॿुधाए त ख़बर पवई वठी रेस अमर जो वॻो मथे आहे ज़ाल जो घटि आहे ॾिसां चवां न मां जी इज़त नथो करे मां खे पीउ मां खे ईअं तकींदो जी कणी में कासा अबो खंगंदो न त भई छिनी चवंदो अञा जेरो थई मरई न थी अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया फरमायो जेको पंहिंजे अबे अम्मा जे चेहरे खे ॾिसे
जिस तरह सारा जो भी वसी पहुंदुसि कबूल भला हज उमरे जो सवाब साहबी जे दो या रसूल अल्लाह जेको माण्हू 100 दफ़ा ॾिसो पाण फरमाई नाम हाओ हाओ पाण फरमाए अल्लाहु अकबर वातियब पुट अल्लाह इन खां बि वॾो आहे पोक जेको पंहिंजे पीउ मां जे चोरे खे ॾिसे आयो मुंहिंजो अबू अमा सराबा रहमत पाण फरमायो रब जी कावड़ तरी वेंदुसि रहमत जो बि वसी पवंदुसि कबूल भला हज उमरे जो सवाब अथव मौलाना उबैदुल्लाह सिद्दी वॾो आलिम वॾो सिखो उनजी मां सिखियाणी वॾो आलिम थियो मुस्लमान थियो वॾो आलिम हो चवंदी बेदू अभी तक मेरा नाश्ता तैयार नहीं जल्दी करो नाश्ता तैयार करो और पानी कुएं से निकालो वो मौलाना पान पानी कढंदो वो जॾहिं डोल कढी अचे न वो चवंदी इसको हाथ न लगाओ तुम मुसलमान हो पीछे हटो वो करे करे कावड़ में दिए वो चौंपल खणी मौलाना की कुटी कुटे 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 थकजी पवंदी सकंदी वो मौलाना उबैदुल्लाह हीअं बि न चवंदो सामा तालिबनि जे मथे छो थी मारे न वो जने कुराली मारे मारे थकजी पवंदी न पोइ उथी बां खे ज़ोर ॾेई चवंदोसि अम्मा थकजी त न पई आहे चवंदोसि अम्मा तूं थकजी पई उबैदुल्लाह सिद्दी खे अदब इहो अम्मा जो कंहिं सेखारियो चओ क़ुरान रब तो फरमाए वक़्फ़िज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा अरे पंहिंजे अबे अम्मा लाइ बाज़ू खणी करे दुआ करो होॾां फरमाए थो वबिल वालिदैन ihsan इम्मा यबलुगन इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा इन्ही मां कोई पोड़ो थी वञे अबो पोड़ो थी वियो या अम्मा पोड़ी थी वई अल्लाह अल्लाह अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे जेका तोखे न थी वणे ओ ख़ान ओ मौलवी ओ हाजी ओ क़ाज़ी रब तो फरमाए उफ़्फ़िन वला तनहरहुमा अबे अम्मा खे उफ़ न चइजांइ प्यार सां ॻाल्हाइजांइ तूं त पंहिंजे अबे अम्मा लाइ बाज़ू खणी दुआ कर रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा ओ मुंहिंजा रब मुंहिंजे अबे अम्मा जे मथां रहम कर इएं कर जीअं नंढे हूंदे हिननि मुंहिंजे मथां रहम कयो हो फेड़ी वारो उस्ताद जी भी दुआ पर अबे अम्मा जी दुआ बच्चे जे लाइ लोहो कोट थोरो तवजो कयो लोहो कोट खुदा जी ज़ात जो कसम इमाम ग़ज़ाली रहमहुल्लाह लिखियो मूसा अलैहिस्सलाम अल्लाह खे चयो मुंहिंजा मौला मुंहिंजो को जन्नत में दोस्त आहे या न अल्लाह फरमायो हा फिलानी जाइ ते वञ हिकिड़ो कासाई आहे गोश्त वारो कमु कंदो उन तुंहिंजो कलमो पढ़ियो आहे मूसा पर तोखे ॾिठो नथो वञ उहो मां तुंहिंजो जन्नत में दोस्त कयो जनाब मूसा अलैहिस्सलाम हलियो पुछाईंदो न ॻोठ में आयो अदा फलाणो काथे आ चई साईं इहो गोश्त जे अॾे ते नौजवान हसीन जमील चेहरे ते ॾाढ़ी चेहरो चमकेस पियो जनाबे मूसा अलैहिस्सलाम आयो अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम यार मां तुंहिंजो महिमान तेज़े मां बि तव्हांजो मीज़बान वठी वयुसि गोश्त जो टुकड़ो खयईं अधु खणी करो घरवारी खे ॾिनई त महिमान आयो भाॼी तयार कर अध जी पाण मानी कयई
भाजी कई हिकड़ी कुराड़ी ने थी झूर उनके मानी जा टुकर भजी करे खाराईंदो पियो वञे अल्लाह अल्लाह उन कुराड़ी मानी खाई बस कई उन जा हथ धोराई उन जो वात धोतई वो नौजवान मानी खणी करे जनाबे मूसा नबी वटि आयो सही मानी खाओ जनाबे मूसा नबी चए सलाह जाबाना मानी जुदा छो कई चई सही कुराड़ी मुंहिंजी अमड़ जंहिं मांखे ॼणियो इन जे लाइ मानी पंहिंजे नथल सां पाण कंदो आहियां सही ख़िदमत मां कंदो आहियां मुंहिंजी ज़ाल वॾी नेक मांखे चवंदी आहे अलाह जाबाना तुंहिंजी अम्मा जी ख़िदमत मां कयां मां चवंदो आहियां न अमड़ बि मुंहिंजी ख़िदमत बि मां कंदोमांसि जनाबे मूसा नबीअ चयो कुराड़ी मानी खाई आख़िर में कहिड़ा लफ़्ज़ चया ॿुधो चई हिन ॻाल्हि खे छॾे ॾे अम्मा वेचारी कुराड़ी रोज़ ईअं चवंदी आहे तव्हां मानी खाओ जनाबे मूसा नबीअ चयोसि यार मां मानी न खाईंदुमि जेसीं ताईं न ॿुधाईंदे अल्लाह अल्लाह ॿुधो ओ टेड़ी जा नौजवानो खुदा जी जो कसम उन नौजवान रोई करे चयो साईं मुंहिंजी अम्मा रोज़ मानी खाई चवंदी आहे अबा अल्लाह कंदो जन्नत में मूसा नबीअ सां गॾु हूंदे नथो चए सुभान अल्लाह अबा अल्लाह कंदो जन्नत में मूसा नबीअ सां गॾु हूंदे हेॾे मुड़े ॾिसो जी साईं काथे मूसा नबी काथे मां अम्मा वेचारी रोज़ ये चवंदी आहे ॿुधो ॿुधो रोए सही काथे मूसा नबी काथे मां अम्मा रोज़ मानी खाई चवंदी आहे अबा अल्लाह कंदो जन्नत में मूसा नबीअ सां गॾु मूसा नबीअ जो मांखे सुञाणे चई सही न तव्हां सां मुलाक़ात हाणे थी मूसा नबी चयोसि अल्लाह जा बाना मुबारक थे कीअं जी तुंहिंजी अमड़ जी दुआ अल्लाह कबूल कई आहे मां ई मूसा नबी आहियां मांखे रब तोॾे मोकिलियो आहे त मां तोखे बिशारत ॾियां त तूं जन्नत में मुंहिंजो साथी हूंदी मां पई दुआ करे अबे अम्मा जा पिटल पिन ते ॾिठासीं अल्लाह जो नालो अथव अबू अम्मा मुक़ाबले जी जाइ न अथव ओ नौजवानो पीउ चवे थो न अबा एॾी देरि छो कई अॼु त पुट पीउ सां पीउ पुट सां ईअं थो ॻाल्हाए ॼणो पुट ऑफिसर आहे पीउ वीचारो मुलाज़िम ये थोरो तेज़ ॻाल्हाईंदो पोइ पीउ सां तेज़ ॻाल्हाईंदो सभु पाले ॾेई हाणे के वरी छोरा अहिड़ा अथव अबे जे साम्हूं खणी न थींदा ॿुधो 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 अबे जे साम्हूं न थींदा पर एतिरो चवंदा जे नथो सफ़ा मुंहिंजी ॻाल्हि मञी त मां ज़हर थो खां इहा बि त इहो बि त पीउ खे परेशान करणो सहाबी सगोरो आयो या रसूल अल्लाह साईं मां जेको कमाए थो अचां मुंहिंजो बाबो खाई थो वञे साईं फरमायो वञ यार ॿिए माण्हू खे मोकिले हिन जे पीउ खे वठी सहाबी वयुसि यार तोखे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घुरायो तुंहिंजे पुट शिकायत कई जेको तो कमाए अचे तूं खाई थो वञे यार तवजो कर उन दिल्ली दिल में कुछ शेर पढ़ियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जिब्रील आयो ओ मुंहिंजा सुण रब चयो सुण इन जो फैसलो पोइ कर अॻ में न कुराने खां पुछो जेके लफ़्ज़ पया अथई दिल में उहे छा चई अल्लाह अल्लाह हुन जो पीउ सहाबीअ जो उहो काफ़िर हो अञा मुस्लमान कोन थियो हो हुज़ूर चयोसि ओ क़ुरान जेके घर में लफ़्ज़ पढ़िया अथई मांखे ॿुधा
चई से तवा के कीअं ख़बर पई मां त घर पढ़ियो अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम हुजूर फरमायोसि मांखे पंहिंजे रब करीम ॿुधायनि हो पियो चवे सुण जॾहिं तव्हांजो माण्हू आयो मुंहिंजे पुट तव्हां ॾे शिकायत कई मुंहिंजे दिलि मां दाह वई साईं मां हिकिड़ा शेर पढ़ियो मां ईअं चयो है मुंहिंजा बचड़ा पुट जॾहिं तूं ॼाए मां केॾी ख़ुशी कई पुट तुंहिंजे लाइ मां मिठायूं विरायूं पुट मां तुंहिंजे लाइ तुंहिंजी छान छान कयो पुट तूं नंढड़ो हूंदे पुट तो किथे पेट में सूर मूंखे भी पेट में सूर तुझी अमड़ के भी पेट में सूर तू मानी न खाईंदे असांखे मानी न वणंदी तोखे मथे में सूर असांखे मथे में सूर तोखे निंड न अचे असांखे निंड न अचे पुट मां कर्मनि सर्जन में पढ़ायूं मज़दूरियूं करे तोखे पालियो पुट मां तुंहिंजा अंगल पूरा कयो अॼु तुंहिंजो पीउ कोराड़ो थी वियो अॼु पुट कमाए नथो सघां अॼु पुट तुंहिंजे दर ते वेठो आहियां अबा मुंहिंजा पेर कमु छॾे ॾिनो पुट मुंहिंजा हथ हाणे कमु नथा कनि पुट मुंहिंजी नज़र हुई पूरी सारी पुट कन बि कोन पिया ॿुधनि मां कोराड़ो झूर थी वियुसि पुट अॼु तूं थोरो कमाए थो अचे पुट मां तुंहिंजे कमाईअ मां खावां थो रसूलुल्लाह खे दाह ॾिनी अथई इहे उन शेर पढ़ियो अल्लाह अल्लाह ओ नौजवान फेरी जा नौजवान जॾहिं उन शेर पढ़ी बस कयो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां नीर वही वियो पाण फरमायूं सहाबीअ खे वञ हे सादो करे जेको तूं कमाए अचे उहा तुंहिंजी मिल्कत आहे तुंहिंजे पीउ जी मिल्कत अथई अब खाइयो छोरा अबे सब मुकाबलो कर अबे के बेकारी दे ये तो पी सां ॻाल्हाए जीअं माण्हू यार सां दोस्त दोस्त जी भी इज्जत करी अबे जी इज्जत नथो कर ओ नौजवानो खुदा जी ज़ात जो कसम अम्मा जी भी इज्जत कयो अब्बे जी भी इज्जत कयो अब्बा अब्बू अम्मा पोड़ा थी विया उनकी खिदमत क्यों खिदमत ओ एकड़ो बुजुर्ग एकड़ो माण्हू हुयो मां खे मां जी खिदमत कंदो मां पोइ चई अम्मा मां वञां थो हज ते मां चयो साबा मां कुरानी तूं जो वञे हज ते त मुंहिंजी खिदमत केरु कंदो चई मां वञां थो मोकल ॾे बि वञां थो न ॾींदी बि वेंदुसि मां चयो साबा मां राज़ी न आहियां खिदमत मुंहिंजी कर मां खे छॾे करे काफ़िला विया हिन सामान कयो काफ़िलो निकिरी वियो हलंदे हलंदे हिकु ॻोठ में आयो हिनखे राति पइजी वई उन ॻोठ जे कंहिं मस्जिद में शादी थियल हिन जो काफ़िलो निकिरी वियो राति थी वई आहे मां राति मस्जिद में रहियो हुई ॿाराड़ी निंड न पई अचे मच्छर बि घर जा हिन चयो भला छॾ नफ़ल थो पढ़ा तहज्जुद जा नफ़ल पढ़े थो इत्तिफ़ाक़ सां उन ॻोठ में राति जो चोर पिया चोरनि कई चोरी भाग्या जागी पिया वठ अवा चोर अॻियो भाग्या पोयो चोर जो हाणे भाग्या सफ़ा सोड़ा थी विया आहिनि सामान मस्जिद जे दर ते रखी पाण ॿियो पासो ॾेई हलियो वियो अवा हो जो चई वाह वाह सुभान अल्लाह वाह जो चोर चोरी करे सामान मस्जिद दर ते रखी निमाज़ में शुरू थी वियो अथई खणी विला बधऊंसि कुटको उन महिल ॾिनो बादशाह रेडी बादशाह खे चयो साईं हे चोरी करे असां कॾहिं पियासीं सामान मस्जिद जे दर ते रखी अरे निमाज़ नफ़ले में शुरू थी हाँ जी हाँ सदा बादशाह सदा ॾिनी याद कॾहिं ते वियारे कारो मुंहुं करे पातरनि जा हार पाराए सॼे शहर जो गश्त करायोसि
ऐलान कयो बाबा जेको चोरी करे वरी मस्जिद में वञी नमाज़ पढ़े सामान रखी उन चोर जी सज़ा इहा यार न जो मुंहुं कारो कयो कॾहिं ते विहारे करे पात्रनि जा हार पाराए ऐलान पिया कनि त बाबा जेको चोरी करे मस्जिद जे दर ते वञी करे सामान रखी नफ़ल पढ़े उन चोर जी सज़ा इहा त उन नौजवान चयो यार जेका तव्हां सज़ा ॾिनी आहे बि सही आहे पर यार ऐलान ईअं न कयो ऐलान मटायो चोर मां न आहियां चोर ॿिया अथव बाक़ी ऐलान कयो जेको पंहिंजे माउ खे छॾे करे अम्मा जे इजाज़त खां सवाइ हज ते वञे उनजी सज़ा इहा अथव अम्मा जो पिटल अम्मा नाराज़ थी वई रब जो फरमाए ख़बरदार पंहिंजे अबे अम्मा खे नाराज़ न कजांइ मदीने जे मीर फरमाए रिज़ल रब फी रिज़ल वालिद अबू अम्मा राज़ी अल्लाह राज़ी अबू अम्मा नाराज़ अल्लाह नाराज़ आका से नेठन सहाबी तो अचे या रसूल अल्लाह ओ मुझा साईं दुआ तो करो पान फरमाई छो तो रोए जैसे अम्मा मारे साजे लाठी मारे तैसे अम्मा चए थी मोहम्मद करीम ने न वञो साईं मां तव्हां न थो अचां त मज़ो न थो अचे साईं घर वञा थो त मां दर ई नथी खोले अम्मा कावड़ी वेठी ऐलान तो कयोसि अमण दर खोल ओ दर थी खोले जीअं तो वञा थो त डंडा थी हणे ओ मुंहिंजा साईं अॼु बि ॾाढा डंडा आया अथई अठ दुआ घुर साईं फरमायो मूं खणे रह जी मुंहिंजा साईं अम्मा जे साम्हूं त न थियो आहे साईं न पाण फरमाए ख़बरदार अम्मा जे साम्हूं न थी जाए मां मोहम्मद जनाज़े में न ईंदो माए अम्मा जे साम्हूं न थी अरे नबी से जो सहाबिया अलकमे नाले सहाबिया साहबा चवंदा या रसूल अल्लाह अलकमे जो साह न तो निकिरे सकरात सैन फरमायो नमाज़ छॾी ॾई सही न तव्हां जे पोयों पढ़ंदो सैन फरमायो मां वटि सही हा कुरारी पाण फरमायो पक जी मां न खाना हलो आया कुरारी ही माई मां तव्हां खां पुछां थो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा अदीब हुया न हुया अदब कंदा हा न मां खे गारियूं त कोन ॾींदो मां सां वणंदो बि कोन मां जे साम्हूं बि न थी सिर्फ़ छाजे करे मशवरो न कंदो मां मशवरो न कंदो मां कावले साईं फरमाया कहिड़ी आहे चई साईं मां पाण फरमाया अम्मा हेॾे ईंदी आहियां मोहम्मद तोॾे अचे चई साईं मां अचां पई साईं फरमायो अलकमे जो साह नथो निकिरे माफ़ करेसि ॿुधो ॿुधो चई साईं मां माफ़ न कंदीमांसि छाजे करे चई साईं मां नाराज़ साईं मांखे कुरारी करे सॾु करे साईं मूंसां मशवरो न कंदो हो ज़ाल सां मशवरो करे साईं फरमायो माफ़ करेसि चई साईं न कंदीमांसि अल्लाह अल्लाह कहिड़ी जा नौजवानो मुंहिंजे साईं फरमायो पुट काठूं गॾु कयो काठूं गॾु कनि पियो बाहि ॿारियो कुरारी चवे थी या रसूल अल्लाह साईं तव्हां काठूं छाजे लाइ जा गॾु कयो पाण फरमाई पुट खे माफ़ नथी करे हिन जे करे हिनखे साड़ींदासीं बाहि ॾींदासीं हिते सारियोसि अल्लाह अल्लाह कुरारी चवे थी या रसूल अल्लाह मुंहिंजे जिगर जे टुकड़े खे न साड़जांइ मां पंहिंजे पुट खे माफ़ कयो पाण फरमाई वञो ॾिसो कुरारी सड़ खणी चवे या दिलि सां माफ़ कयो अयां जो सहाबी वञनि अलकमे जी ज़बान तां तालो खुली वियो ज़बान ते कलमो जारी थी वियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरे तूं असां हितां जे मस्जिद जे इमाम जे पोयां नमाज़ पढ़ो सहाबी त मुहम्मद रसूल जे पोयां नमाज़ पढ़ंदो हथ उन जे ते बैयत कई हुजूर जे चेहरे जी ज़ियारत कंदो तूं ॿेर वारे जे हथ ते बैयत कई आले जी शरीफ वारे बुज़ुर्ग जे हथ ते बैयत कई हो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते बैयत कंदो हो नमाज़ पढ़ंदो हो
नाराज साओ न तो निकरे सियाणो थी अकुल सिखो अबे अम्मा जी इज्जत कर खुदा जी ज़ात जो कसम रब तो फरमाए पंहिंजे अबे अम्मा जो अदब करो हयाओ कयो पान फरमाए 4 माण्हू जन्नत में न वेंदा उन मां चोथों इहो आहे जेको पीउ मां जो नाफ़रमान जन्नत में न वेंदो अल्लाह जो नालो तो नौजवान जे अबू अम्मा नाराज़ आहे त पेरनि ते हथ रखी पंहिंजे अबे अम्मा खे बरचायो अबू अम्मा हथ रखंदी दुआ घुरंदई रब उन जा हथ ख़ाली न मोटाईंदो किन गारियूं ॾींदा किन गिला कंदा किन अबे अम्मा सां विढ़ंदो अल्लाहु अकबर खुदा जी ज़ात जो कसम वो दोस्तो अबे अम्मा खे नाराज़ न कयो ये असांजे शेख साहिबन मुंहिंजे माइटनि पंहिंजे अबे मरहूम जे रूह खे ईसारे सवाब पहुचाइण ख़ातिर ख़ैरात कई साईं फरमायो साहब आयो या रसूल अल्लाह से मां कंहिंजी ख़िदमत कयां पाण फरमायो माउ सही सुम मां पोइ पाण फरमायो उम्मु माउ सही सुम मां पोइ पाण फरमायो माउ जी चौथों दफ़ो तो पुछे सही पोइ पाण फरमायो अबू अबे जी भी इज्जत कर अम्बड़ जी भी इज्जत कर अबू अम्मा अम्मड़ अबू बेल अबू ऐं अबू अम्मा जे पिटे छॾनि न खुदा जो कसम वो कॾहिं बि सिधो न थियो कॾहिं जाते भी तव्हां क़ुरान जो मुतालो कयो जाते भी अल्लाह पंहिंजी इबादत जो हुकुम कयो आहे उते अबे अम्मा सां सोने हड़ जो हुकुम रबियल अवल जो महीनो तो यो इशारो ॾेई त अम्मा जी इज्जत कर अबे जी इज्जत कर भेण जो ख्याल कर रिश्तेदारियूं न टोड़ मता पैसा थी वञनि त पहिरियों पहिरियों कमु इहो कंदो आहे पैसे वारो त रिश्तनि सां जहिड़ो कंदो रिश्ता टोड़ींदो पैसे वारो थी वए रिश्ता न टोड़ अबो वॾो रिश्तो भाउ वॾो रिश्तो अम्मड़ वॾो रिश्तो भेण वॾो रिश्तो तबूक जी लड़ाईअ में हिकिड़ो सहाबी आयो या रसूल अल्लाह हिकु औरत हुनखे हथ करियूं दाणो उहा चवे थी ओ सहाबियो मूंखे हथ करियूं दाणो मां तव्हांजे रसूल मुहम्मद करीम जी भेण आहियां चओ न सुभान अल्लाह सहाबी आयो साईं माइया चेती मूंखे हथ करियूं दाणो ॿुधो ॿुधो मां तव्हांजे मुहम्मद जी भेण सजनो उथिया चादर बि किरी पई काथे आहे साईं साम्हूं हथ करियूं लॻी पई पाण फरमायूं अदी कीअं थी चई त मां मुहम्मद जी भेण चए साईं तव्हां मूंखे नथा सुञाणो उमिरि में तव्हां खां मां वॾी आहियां बाक़ी तव्हां वॾा हो त अल्लाह जा नबी हो 1.25 लाख नबीअ जा सरदार हो साईं उमिरि में मां तव्हां खां वॾी आहियां असांजे मुल्क में ॾुकर पियो 299 दायूं मोटियूं अम्मा जे बुखे में तव्हां आयो साईं मां बकरियूं चारींदी हुअमि ॾुकर वॾो हो ओ मुंहिंजा साईं अम्मा जो तव्हांखे घर रखणी आई साईं मां बकरियूं चारो जॾहिं मोटंदी हुअमि हूअं त बकरियुनि में खीर न हूंदो हो पर मुंहिंजा मुहम्मद जॾहिं तूं आए मां बकरियूं चारे मोटंदी हुअमि त बकरियुनि जे थण मां खीर वहंदो हो हिकिड़े दफ़े साईं मां तव्हांखे खयो हदीस ॿुधो ॿुधो साईं मां तव्हांखे खयो इहे कुले तव्हां मूंखे कुले में चक बि पाए नंढे हू अञा ताईं निशानो अथई साईं मां तव्हांखे कुले ते हूअ बकरियूं अॻियां हलंदियूं जंहिं मां तव्हांखे खणी हलियमि त अॻियां न पियो हलनि बकरियूं पोयां पियो हलनि चओ न सुभान अल्लाह पोयां पियो हलनि साईं जाते मां बकरियूं चारींदी हुअमि उते उते बकरियूं चरंदियूं मां वेंदी पर उन ॾींहुं बकरियूं चरनि न पयूं साईं चरनि न पयूं
मां जाते वेठम तव्हांखे खणी त बकियूं बि चौधारी वेही तो मोहम्मद जे चेहरे जी ज़ियारत बियूं कनि। चओ न सुभान अल्लाह। वाह जो तुंहिंजो चेहरो सुहिणो, वाह चंड बि सगी बि साईं मां तव्हांखे लोली बि ॾियां जीअं मां पंहिंजे बच्चे खे लोली ॾींदी। साईं फरमाया ॿुधाए कीअं पी ॾे। ओ मुंहिंजा साईं मां चवां पई त अल्लाहुम्मा अबकिलना मुहम्मद या रब्बना अबकिलना मुहम्मद। अल्लाह मुझे मोहम्मद जे शान खे बुलंद कर, हिन जे ज़िक्र खे बुलंद कर। अल्लाह अल्लाह मुंहिंजा साईं मां तव्हांखे लोली बि ॾियां। साईं मुंहिंजो नालो शेमा अथई, मां हलीमा जी धीउ आहियां। चओ न सुभान शाहरे मुस्तफा। बस लाउड बोलो चए पई साईं हलीमा जी दी साईं ने फरमायो साहबियो हथ कड़ी छोड़ियोसि। वाकई मां मोहम्मद जी भेण अथव, इन घर जा मोहम्मद ते वॾा थोरा। चओ न सुभान अल्लाह। अरे भेण का रिश्ता टोड़े छॾई वञी धारियनि भेण नथी वणे। भाउ सां विड़ियो पियो अमा हलीमा जॾहिं मुंहिंजे साईं खे कयूं पी वञे त आमना बि चयोसि अमड़ आमना। हलीमा बीबी मुंहिंजे पुट जी पारत अथई, खीर जो ख्याल कजांइ। अमा हलीमा फरमाती मां घर खणी आयमि, हिकिड़े पासे वारो खीर ॾिनोमांसि, हुज़ूर पीतो। जॾहिं हेॾा ख़तम थी वियो वरी हेॾा ॾिनोमांसि। अल्लाह अल्लाह साईं इशारो कयो ना ना मां आदल न पी आहियां, मुंहिंजे रिज़ाई भाउ अब्दुल्ला जो हिसो आहे। आयो आहे भाउ जो हिसो खणी आयो, हिते भाउ सां विड़ियो 1000 रुपए फुट अब हिते विराजे इहो न अब हिते टक्कू कढी बीठो आहे। हण जो डंडो त भाउ सही, भाउ खे नथो ॾे। भेण सां रिश्ता कटियई, माउ नथी वणे, ॿिया वणनि था अबो नथो वणे। भेण जो रिश्तो, माउ जो रिश्तो, भाइर जो रिश्तो। हे रबिल अव्वल जो महीनो तोखे इशारो थो ॾे त भाउ जी बि इज़त कर, भेण जी बि इज़त कर, अबे जो भी अदब कर, अम्मड़ जो भी अदब कर, ओड़े पाड़े जो भी अदब कर, ख्याल कर। रब्बिल अव्वल जो महीनो आयो, मोहम्मद मुस्तफा आया। खुदा जो कसम असां वॾे भागन वारा आहियूं। अल्लाह फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सोहणा असां तोखे सारे जहान जे लाइ रहमत करे मोकिलियो। आखिरत में रही दुआ क्यों अल्लाह ताला उन मोहम्मद मुस्तफा का सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अब अम्मा जी अदब की तौफीक अता फरमाए। जिंदगी बाकी मुलाकात बाकी। रब्बना या अल्लाह सजे बिरादर मुकरम भाऊ अब्दुल बासित साहब जे वालिद साहब जे दर्जात के बुलंद फरमाए, जन्नत में आला मकाम नसीब फरमा। उन जो नानो हुयो उस्ताद अली नवाज़, मुझे ॾाढो प्यारो, ॾाढी मूंसां मोहब्बत कंदो। उस्ताद अली नवाज़ साहब रहमतुल्लाह अलैह जी दर्जात खे बुलंद फरमाए। या अल्लाह जे माल में रिज़्क़ में बरकत फरमाए, उम्र में सेहत में बरकत फरमाए। केॾी जमात आहे या अल्लाह ने जे वेहण खे क़बूल फरमाए, अल्लाह ने जो जायज़ उम्मीदों कबूल फरमाए। अल्लाह ए मुंहिंजा साईं, ए मुंहिंजा मिठा अल्लाह बीमारनि खे शफ़ा ॾे, कामिला आजिला मुस्तमिर रह नसीब फरमाए, कर्ज़दार कर्ज़ दूर फरमाए। रे औलादन के नेक सालिह औलाद अता फरमाए।
रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह पंहिंजे इस्म आज़म जे मुहाबे बिनी जहान जूं भलायूं नसीब फरमा, बिनी जहान जे बुराइन ऐं तकलीफ़ुनि खां बचा। जीअं दुनिया में इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल यकीन सां ख़ात्म बिल ख़ैर थे। दुनिया में रहे इस्लाम दे रहा, दुनिया में घुराई समरो सभिनी ज़बान ते कलमो जारी हुजे। सब सलात पढ़ो, दुआ कबूल थे। सल्लल्लाहु तआला अला खैर